नाज़िश अञा बि वक़्तु अथई, सोचे वठ, हिते रही पो। न मल्हार, मां हिते नथी रही सघां। तो मथां कोई ज़ोर न आहे। अदा तूं वञ हिनखे शहर वारी गाॾी में विहारे अच। ठीकु है अदा। हितां वञे त थी, पर ही कुछ ॾींहं बि उते न रही सघंदी। हाणे पोयां जी वाट खुलियल आहे, जेॾे बि बेज़ार थींदी वापसि मोटी ईंदी। जेकॾहिं मां भाॼई खे हिते रोकियां हा न, वञणु न ॾियां त पोइ हू राति ॾींहुं हिते रुईंदी रहिया। इन ई करे मूं हुनखे वञणु ॾिनो आहे। हाणे जॾहिं हू हुते पाणे बेज़ार थींदी न त पोइ पाणे वापसि मोटी ईंदी। अॼु राति अम्मा वारा नसीबा जे मथां मुंहिंजे नाले जी पोती विझण में था। सॼे ॻोठ में सॾु हलाए छॾियो आहे ऐं मूं तोखे ॿुधाइणु ज़रूरी सम्झो। अॼु तुंहिंजी पोती जी ख़ुशी आहे ऐं मूंखे हिकिड़ी ॿी बि ख़ुशी मिली आहे। कहिड़ी ख़ुशी आहे, मूंखे बि ॿुधा। कल्ह राति मूंखे ककर पाण सां गॾु वेही मानी खाराई ऐं पहिरियों दफ़ो मूंसां प्यार सां पेश आयो। खुदा कंदो त तोखे तमामु जल्द उहे सभु ख़ुशियूं मिलंदियूं जिन खां तूं महरूम रही आई। आमीन। राज़न हिकिड़ो कमु तो हवाले कयां, जेकॾहिं ॾींहं ॿिनि में करीं त ठीकु आहे, न त इहो कमु मां पाण कंदुसि। हुकुम कयो मंज़ूर कान। जेकॾहिं कमु असांजे वस जो हूंदो न त घटि न कंदासीं। हिन मीर शाहनवाज़ ख़ान जे ॿिनि माण्हुनि खे अगवा करे सघो था? हुकुम कयो मंसूर खान। ॿ माण्हू छा, असां शाहनवाज़ ख़ान जा 12-15 माण्हू लेटाए सघूं था। बाक़ी इहो अगवा करणु ॾुखियो कमु आहे। राज़न मां हिते वधीक रतो छाण करणु नथो चाहियां। जेकॾहिं तव्हां हिन मीर शाहनवाज़ ख़ान जा 2 माण्हू अगवा करे सघो था त मां उन्हनि माण्हुनि जे बयान ते हिन मीर शाहनवाज़ ख़ान खे उबतो टंगराए सघां थो। पोइ वरी हिन जी क़ैद खां हिन छोकिरी खे बि आज़ादु करे वठंदासीं। ठीकु आहे मंसूर खान, असां इहा राति कोशिशि करे ॾिसूं था। राज़न पर इहो ख़्यालु रहे त कंहिंखे बि मारणो न आहे। जेकॾहिं तव्हां अगवा करे सघो था त पोइ उन्हनि खे मूं हवाले कजो। जेकॾहिं अगवा नथा करे सघो त पोइ उन्हनि खे छॾे ॾिजो। ईअं ई कंदासीं, कंहिंजो बि रत न वांदो। असां वापसि मोटी ईंदासीं। ठीकु आहे राज़न, पोइ मूंखे इजाज़त ॾियो, गाई खोड़ सारा कम आहिनि। आवाज़ आई तव्हां छा था सम्झो त मीर शाहनवाज़ खे तव्हां गिरफ़्तार करण में कामयाब थी वेंदव? जेकॾहिं राज़न वारा हिन मीर जाफ़र ख़ान जे माण्हुनि खे अगवा करे खणी था अचनि त पोइ उन्हनि खे मीर जाफ़र जे ख़िलाफ़ बीहारींदुसि। बाबा जेकॾहिं राज़न वारा कामयाब न वञनि त पोइ असांखे हुकुम कयो। मां नथो चाहियां त उते असांजा माण्हू ज़ाहिर थियनि। जेकॾहिं उते को बि असांजो माण्हू ज़ाहिर थियो त पोइ इहो मीर जाफ़र सम्झी त असां छा करणु था चाहियूं। असां पंहिंजी सुञाणप लिकाए रखंदासीं बाबा। कोई बि तव्हांखे उन तरफ़ वञण जी इजाज़त न मिलंदी। उते जेकी ज़ालिम पलजनि था पिया न, उन्हनि खे मुंहुं ॾियण जी सघ रहज़न वारनि में आहे, असां में न। अमा साईं तूं तमामु जल्द ॾिसंदी त इहे राज़न वारा ऐं मुराद वारा हथियार फिटा करे ॿई हिकु थी वेंदा। जेकॾहिं ही ॿई धुरियूं हिकु थी वियूं त हिते बि अमन थी वेंदो ऐं मुंहिंजी बि इहा ई दुआ आहे त उहे हिकु थी वञनि। अमा साईं ॿिंगा रहज़न वारा हुआ, बाबा मंसूर हुन सां मिलियो आहे न, अठाना हुननि जी कावड़ ढकी थी वई आहे। हैदर तमामु जल्द इन ॿिन्ही धुरनि खे हिकु खट ते विहारे ॿिन्ही खे गॾु खाराईंदुसि। इहो तमामु जल्द तूं पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदे। सौट न गोली हलाइणी आहे ऐं न वरी कंहिंखे ज़ख़्मी करिणो आहे, सम्झी वेंदा। सोट जेकॾहिं उन्हनि निभागनि असांखे ॾिसी वरितो न त सिधियूं बंदूकूं हणंदा। अदा असां जेकॾहिं जवाबी फायरिंग न कई त असां मारिया वेंदासीं। कोशिशि कंदासीं त उन्हनि खे क़ाबू कयूं, पर जेकॾहिं उन्हनि जी नज़र असांजे मथां पइजी वई ऐं फायरिंग करनि था त पोइ घटि न कजो। जेका तुंहिंजी सलाह सोट।
हैदर की बाबा मां हाणे वञी आराम कयां थो उतां तो आवे तव्हां बेफ़िक्र थी वञो बाबा साईं। जेकॾहिं तव्हांखे आराम करिणो हुजे त भले आराम कजो, पर वारे वारे सां। आराम ना है बाबा, जेस ताईं तव्हांजा मसला हल नथा थियनि तेसी ताईं असांखे बि निंड कोन ईंदी। तमामु जल्द इन मीर जाफ़र जो बंदोबस्तु करे वठंदासीं। पोइ सिर्फ़ु तव्हां ई न, पर ही सॼो तर अमन ऐं सुकून सां। मां हिते वेहां थो, बाक़ी जेकॾहिं तव्हांखे आराम करिणो आहे त भले वञी आराम कयो। निंड असांखे बि नथी अचे वज़ीर। जेकॾहिं तव्हांखे कचहरी करणी आहे न त पोइ हिते वेही कचहरी बि कयो ऐं ॿाहिरि जो बि ख़्यालु रखिजो। मां वञी आराम कयां थो, ख़ुदा न कंदो त को मसइलो थींदो, पर जेकॾहिं न को मसइलो थी पए त मूंखे जल्दी सुजाॻ कजो। हाज़िर हैदर, तूं वञी आराम कर। अदा मिठू इहा ख़बर अथई त टाइम घणो थियो आहे, तूं अञा त हिते वेठो आहीं। राति गुज़री वई त छा थी पए, निंड नथी अचे। निंड आराम थी वई थी, कहिड़ी परेशानी तोखे वकोड़ियो आहे? इहो ई सोचां पियो त तूं ऐं मां कुंवारा मरी वेंदासीं। अलाह कोन्हे त तुंहिंजी बि शादी थींदी ऐं मुंहिंजी बि शादी। हाणे हिन परेशानी खे छॾ, हाल त घर हलो। चईं थो त पोइ हलूं था। उथ। ही मंसूर खान जी अमानत आहे। मंसूर खान चयो पर अॼु राति ई कमु थी वियो। हाणे ही हमरा असांजे हवाले। पोइ असांखे इजाज़त आहे। राति रही पओ न, काॾे वेंदो? मीर शाहनवाज़ खे जेकॾहिं ख़बर पइजी वई हू मसइलो ज़रूरु कंदो, इन करे असांखे वापसि वञिणो पवंदो। ठीकु आहे, पोइ हाणे तव्हांखे इजाज़त आहे। तूं जंहिंसां घणी मोहबत करींदो न, हू तोखे छॾे घणो वक़्तु उते न रही सघंदी। नाज़िश खां सवाइ मुंहिंजो हिकु ॾींहुं नथो गुज़रे। उठ, दिलि ते पथर रखी छॾ। न बाबा, हुन खां सवाइ मां घणो वक़्तु न जी सघंदुसि। अदा पोइ हलियो वञ नाज़िश जे पोइ, उते वञी शहर में रहो। न भाॼाई, मां बाबा ऐं अदारनि खां सवाइ कीथो रही सघां। त पोइ इंतज़ारु कर अदा, मूंखे यकीन आहे त हू घणो वक़्तु उते न रही सघंदी, तमामु जल्द वापसि मोटी ईंदी। अदा जेतिरी तूं हुन सां मोहबत कंदो आहीं न, ओतिरी हू तोसां करे थी। त पोइ तुंहिंजो ॿिनि ॾींहंनि में इहो हाल आहे, सोच थोरो सोच हुनजो कहिड़ो हाल हूंदो। हा दा, मां बि मालिक साईं खां इहा ई तो दुआ घुरां त अॼु अची वञे त सुभाणे ॿियो ॾींहुं न थिए। अदा इंशाल्लाह सुभाणे अची वेंदी। हाणे हल त ज़मीन तां चकर ॾेई अचूं। हिते बीठो हूंदे न त इहे ख़्याल तुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मां कोन निकिरंदा। हल। इहा ख़बर अथई त तुंहिंजी शादी कॾहिं थींदी? फिलहाल त चारों तरफ़ दुश्मनियूं हलनि थियूं, इहा ख़त्म थिए त पोइ शादी जे बारे में सोचींदासीं। पोइ त तुंहिंजा अछा वार थी वेंदा। वरी बि अदा खे चवंदसि त उन्हनि मथां बार रखे। हाणे पोती पइजी वई आहे, हाणे कुझु बि न थींदो। इहा ॻाल्हि तव्हां पहिरियां हुननि जे मुंहं ते रखो आहे न। इहो मुंहिंजो मसइलो आहे, उन लाइ तूं परेशान न थी। तूं मुंहिंजी सहेली आहीं त पोइ कीअं न परेशान थिया? वज़ीरा सही ॿुधाए, छा तोखे साड़ न आहे थींदो? मुंहिंजो सोडल सां रिश्तो थी वियो आहे। हाणे साड़ कयां या दिलि साफ़ कयां, छा वरंदो मूंखे? इन करे तोखे चवां थी दिलि खे साफ़ रख, साड़ करण मां कुझु बि कोन वरंदई। को बि साड़ न आहे, तूं मुंहिंजी नंढपिण जी सहेली आहीं। मां त तुंहिंजे लाइ हर वक़्तु दुआऊं घुरंदी आहियां त तूं ख़ुशि ऐं आबाद रहे। आमीन। हाणे दुआ कर त शादी जल्दी थी वञे। जेकॾहिं न पोती विझी विया न त शादी बि जल्दी थी वेंदी। तव्हां हिते कैदी न आहियो, मूं तव्हांखे कैद मां आज़ादु करायो आहे। तव्हां जंहिं शख़्स लाइ कमु करे रहिया आहियो न, उहो हिकु ज़ालिम शख़्स आहे, खूनी आहे, इंसाननि जा पर इंसानियत जो कातिल आहे। उनजो दामन लाइ कंहिं कंहिं मिसकिननि जे खून सां रंगियल आहे। तव्हां जेके हिते रोज़ी करे वञी पंहिंजे बचड़नि खे नेवाला खारायो था न, कॾहिं इहो सोचियो अथव त उहे रत में बुॾल मानीअ जा टुकड़ा आहिनि जेके तव्हां बचड़नि खे खारायो था? तव्हां आख़िर अहिड़े शख़्स खां पासीरो छो नथा थी वञो? मंसूर खान, जेकॾहिं असां मीर शाहनवाज़ खान खे छॾे ॾियूं पोइ छा तूं असांखे कमु ॾींदे? हा हा, छो न, तव्हांखे कमु मिलंदो।
ज़रूरु मिलंदो। इहो साॻियो कमु हूंदो, हथ में हथियार ॾींदो ऐं माण्हुनि खे मारण वारो कमु हूंदो। मां अमन जो अलम खयो आहे, हक़ ऐं सच जी ॻाल्हि कंदो आहियां ऐं इन मज़लूम क़ौम जो आवाज़ आहियां। हाणे मूंखे तूं ई ॿुधाए त छा मां कंहिंजो खून कराए सघां थो? हक़ीक़त जी ख़बर आहे मंसूर खान, असां मीर शाहनवाज़ खान जे चक्कर में अची वियासीं। जेकॾहिं हाणे उतां ॿाहिरि निकिरंदासीं त मारिया वेंदासीं। तव्हां मूं लाइ कमु कयो, बाक़ी इन मीर जाफ़र शाहनवाज़ खान खां तव्हांखे मां बचाईंदुसि। हिते इज़त जो वक़्तु गुज़रंदो, इज़त जी मानी मिलंदो। ऐं जल्दी ॿुधायो, छो त मूंखे घणा ई कम आहिनि। या पोइ तव्हां फ़ैसिलो करे वठो, पाण में सलाह मशवरो करे वठो त तव्हांखे कंहिं वटि कमु करिणो आहे। अदा छा था सम्झो तव्हां? मंसूर खान इन नामरान जी मदद सां मीर शाहनवाज़ खान खे फसाए विझंदो? मीर शाहनवाज़ खे तॾहिं फसाईंदो जॾहिं हाशिम ऐं पुनल उन जे चवण में अची वेंदा। सोट, मंसूर खान वॾो जादूगर आहे जे मूं जहिड़े ज़ालिम शख़्स खे मेड़ करे छॾियो। पोइ सोच त इहे हाशिम वारा उन जे साम्हूं कहिड़ी हैसियत रखंदा। इन में को बि शक न आहे सौट त मंसूर खान मोहबत ऐं प्यार सां माण्हुनि जूं दिलियूं खटे वठंदो आहे। अदा मंसूर खान मथां मुंहिंजी बि कावड़ हुई ऐं जॾहिं मां उन सां बार बार मिलियसि पोइ मूंखे ख़बर पई त मां ई ग़लति हुयुसि। इहा तोखे हाणे ख़बर पई आहे, पर मूंखे पहिरियां ई ख़बर हुई त मंसूर खान एतिरो बुरो न आहे जेतिरो तव्हां असां सभु उनखे सम्झूं पिया। हू कांई मथां नाक हथु खणे, इहो थी नथो सघे, पर तूं उन सां बदतमीज़ी कई। सोट, मुराद वारनि सां ठा कंदो? मंसूर खान सां सभु नफ़रतूं ख़तमु करे सघूं था, पर इन मुराद वारनि सां कॾहिं बि ठा न कंदासीं। अदा जेकॾहिं असां मंसूर खान जे आसिरे में वेठा रहियासीं न त उतां अदा पीरियल खे असां कॾहिं बि कोन्ह छॾाए सघंदासीं। जेकॾहिं असां अदा पीरियल खे छॾाइण हलंदासीं न त माण्हू मरंदा, खून थींदा ऐं थी सघे थो त उन में अदा पीरियल खे बि नुक़सानु पहुची वञे। पर जेकॾहिं उतां अदा पीरियल खे खेरनि सां कढी आयासीं न त पोइ उते जेके बि माण्हू मरंदा उन जो इल्ज़ाम असांजे मथां न ईंदो। पोइ छा असां माथ करे रही रहूं, कुझु बि न कयो? बाक़ी जेकॾहिं कुझु कयोसीं न त पोइ असांजी सॼी ज़िंदगी जेल में गुज़री वेंदी। जंहिं घर खे आबाद करण लाइ असां कोशिशि पिया कयूं उहो असांजो घर बर्बाद थी वेंदो। उन करे मंसूर चयो आहे त कुझु ॾींहं सब्र कयो त हू शाहनवाज़ खान जो बंदोबस्तु करे छॾींदो। जे मंसूर खान पीरियल खे छॾाए थो ऐं खून बि न थियनि, माण्हू बि न मरनि, त पोइ तव्हांखे कुझु ॾींहं सब्र करणु खपे। असां त घर में ख़ुशि आहियूं, सब्र सां वेठा आहियूं। आज़ार में त हूंदो अदा पीरियल। छा था सम्झो त उन जे मथां मीर शाहनवाज़ खान ज़ुल्म न कंदो हूंदो? मां मञा थो त शाहनवाज़ हिनमहिल होश में न हूंदो ऐं हू अदे पीरियल जे मथां ज़ुल्म कंदो हूंदो, पर रब साईं कंदो त मंसूर उनखे छॾाइण में कामयाब थी वेंदो। अफ़सोस, अल्लाह अकबर, रिश्तनि में एॾियूं दराड़ूं पइजी वयूं आहिनि। मीर शाहनवाज़ खान, भले तूं मुंहिंजी लाश खे मुंहिंजे भाइरनि हवाले करे छॾ, पर तव्हांजी इहा ॻाल्हि अदा मुराद कॾहिं बि कोन मञींदो। इहा ख़्वाहिश तुंहिंजी जल्द पूरी कई वेंदी। मां बि त इहो ई थो चाहियां त फौरी तौर ते तुंहिंजो लाश तुंहिंजे भाइर ले मोकिलियां, फौरी तौर ते। ॾिस साहब, मां ये जाफ़र यानी शाहनवाज़ खान जा ॿ माण्हू तव्हांजे हवाले कया, जेके सरकारी गवाह हुअण लाइ तयारु आहे।
त पोइ छा तव्हां उन्हनि जी गवाही ते मीर शाहनवाज़ ख़ान खे गिरफ़्तार कंदो? मंसूर खान कम पक्को कजो, जेकॾहिं उन्हनि कोर्ट में बयान फेरायो त सभिनी लाइ मसइलो थींदो। सर मीर शाहनवाज़ ख़ान खे गिरफ़्तार करणु मामूली ॻाल्हि न आहे, असां मथां वॾो प्रेशर पवंदो। मीर शाहनवाज़ ख़ान हिकु कातिल आहे, खूनी आहे। हुन लाइ केतिरा ई माण्हू माराए दफ़न करे छॾिया। पोइ अहिड़े माण्हू खे छूट ॾियणु हितां जे अमन खे हथनि सां बर्बाद करण जे मुतरादिफ़ आहे। मंसूर खान, असां मीर शाहनवाज़ ख़ान खे गिरफ़्तार करण लाइ तयारु आहियूं, पर पकनि सबूतनि सां। जेकॾहिं ॿाहिरि अची वियो त असां लाइ वॾो मसइलो खड़ो कंदो। DSP साहब अॼु राति सूबेदार साहब खे मुंहिंजी औताक तरफ़ मोकिलियो। मां मीर शाहनवाज़ ख़ान जा ॿ वेझा माण्हू हिननि जे हवाले कंदुसि। उन्हनि जा बयान ॿुधण खां पोइ तव्हां मुतमइन थी वेंदो। ठीकु आहे मंसूर खान, माण्हू तव्हां असांजे हवाले कयो, पोइ सोचींदासीं त अॻिते छा करिणो आहे। ठीकु आहे DSP साहब, मां हाणे हलां थो, तव्हां राति अची माण्हू वठी अचो। सर हिकु भेरो वरी बि सोचे वठो, किथे मंसूर खान पाण ख़िलाफ़ कोई मसइलो खड़ो त नथो करे। सूबेदार साहब, पहिरें माण्हू पंहिंजे कब्ज़े में कर ऐं उन्हनि खां बयान वठ, पोइ सोचींदासीं त छा करिणो आहे। मूं तव्हांखे पहिरियों चयो हुयो त मंसूर खान पहिरियों बनी असां वटि हिते पहुचंदो। मंसूर खान वटि पका सबूत कोन हुआ, पोइ कहिड़ी ज़रूरत हुई हक़ीक़त ॿुधाइण जी? मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मंसूर खान असांजो मौसन आहे ऐं उहो असांखे कॾहिं बि धोखो न ॾींदो। सौट जे तूं हुनखे कूड़णी आहे त पोइ मंसूर खान असां लाइ वॾो मसइलो करे आ। मूं हुनखे सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾी, पर ही बेवकूफ़ चए पियो त असांजे लाइ इहो बि दर बंदि करे छॾी। अदा जेकॾहिं तव्हांखे मंसूर खान जे मथां इतबार आहे त पोइ तव्हां सही आहियो। मंसूर खान जी कावड़ पूरी मीर शाहनवाज़ ख़ान जे मथां आहे, इन करे इहो राज़ पंहिंजो कॾहिं कोन खोलींदो। मीर शाहनवाज़ ऐं मंसूर खान पाण में टक्कर में अची वञनि था, पोइ हुननि मां ॾाढो केरु थींदो? पहिरियों मूंखे इहो ॿुधाए त उन्हनि ॿिन्हिनि जो टक्कर थियो, पोइ तूं कंहिंजो साथ ॾींदी? हा, ज़ाहिर आहे दा, असां त मंसूर खान जो ई साथ ॾींदासीं। तॾहिं त तव्हांखे चवंदो आहियां, मंसूर खान खां बहितर माण्हू हिते को बि कोन्हे, पर तव्हांखे सम्झ में ॻाल्हि मुंहिंजी ईंदी न, पर उहो असां सां कॾहिं बि धोखो न कंदो। ऐं जेकॾहिं पुलिस खे ख़बर पई उन्हनि खे बि उहो पले वठंदो। हाशिम, मूंखे ख़बर आहे जिन खूननि में मूंखे फासाए पियो वञे न, उहे मूं त न आहिनि कया, पर तव्हां वारे हिन वॾेरे मीर जाफ़र कराया आहिनि। पोइ कंहिंजे हथां कराया अथई, तव्हांजे हथां या वरी कंहिं ॿिए जे हथां, इन जी मूंखे पूरी ख़बर न आहे। बाबा साईं, उन राति हाशिम जो वेझो दोस्त मारियो वियो हो। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त इहे सभु खून हाशिम ई कया आहिनि। मंसूर खान इहो इल्ज़ाम असां ते अजायो आहे। हाशिम, मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधा त छा मिठल तुंहिंजो दोस्त न हो? खणी जो मिठल मुंहिंजो दोस्त हुयो, पर उन राति मां मिठल सां गॾु न हुयुसि। हाशिम, तूं इहो न सोच त को मां तोखे इन खूननि में फासाइण थो चाहियां, पर मां त तुंहिंजी मदद करे रहियो आहियां, पर उहो बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन शर्त ते त तूं मूंसां पूरो पूरो सच ॻाल्हाए। मंसूर खान, तव्हां असां खां छा था बासराइण चाहियो? जेकॾहिं मां चाहियां न त तव्हांखे मारे ईअं गुम करे छॾियां जो तव्हांजा लाश पुलिस त छा, पर तव्हांजे माइटनि खे बि कोन मिलंदा। ऐं जेकॾहिं मां ईअं कयां त मूं मथां को केस बि कोन ठहंदो, पर तंहिं हूंदे बि मां ईअं नथो कयां, छो जो मां तव्हांजे वॾेरे जहिड़ा ज़ालिम न आहियां। मंसूर खान, इहो त ॿुधायो, असां तव्हांजे कहिड़े कमु अची सघूं था? तव्हां मुंहिंजे कंहिं बि कम जा न आहियो, पर मां तव्हांजे कमु अची सघां थो। मां तव्हांखे हिन ज़ुल्म वारी राह तां ॿाहिरि कढणु चाहियां थो, पर तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में ई कोन थी अचे। मंसूर खान, असांखे ॿुधायो सही, असांखे छा करिणो पवंदो? तव्हांखे सिर्फ़ु इहो करिणो आहे त पुलिस जे अॻियां तव्हांखे बयानु ॾियणा आहिनि त उन राति जेके माण्हू हुआ उहे तव्हां मीर शाहनवाज़ ख़ान जे हुकुम ते मारिया। कूड़ो केस ठाहिण लाइ इन मीर शाहनवाज़ ख़ान पंहिंजा ई माण्हू मारण लाइ तव्हांखे हुकुम ॾिनो। इन बयान खां पोइ असांखे फांसी अची वेंदी? तव्हां सरकारी शाहिद बणिजी वेंदो ऐं मां इहा पूरी पूरी कोशिशि कंदुसि तव्हांखे घटि मां घटि सज़ा मिले। हिन बयान ॾियण खां बाद में मीर शाहनवाज़ ख़ान असांखे ज़िंदा कोन छॾींदो।
उहो बि तॾहिं थींदो न जॾहिं इहो मीर जाफ़र जेल खां ज़िंदा वापसि ॿाहिरि ईंदो। हुननि जी वॾी पहुच आहे मंसूर ख़ान। तव्हां मीर शाह नवाज़ ख़ान खे सज़ा नथा ॾियारे सघो। पर तव्हांखे मुंहिंजी पहुच जो अंदाज़ो ई न आहे। असां मीर शाह नवाज़ ख़ान जो निमक खाधो आहे, हुन सां गद्दारी नथा करे सघूं। तव्हां हिकु ज़ालिम शख़्स जो साथ पिया ॾियो। तव्हां थोरो सोचो छो नथा त तव्हां ग़रीबनि जो हमदर्द जेको आहे उनजो साथ छो नथा ॾियो? जीअं उहे ॿ माण्हू मुआ आहिनि ईअं हू पंहिंजी मतिलब ख़ातिर मीर शाह नवाज़ तव्हांखे बि माराए सघे थो। छो था पंहिंजी औलाद खे यतीम करणु चाहे? छो नथा हक़ ऐं सच सां साथ ॾियो? ख़ुदा कंदो त मुराद दिलि सां इजाज़त ॾींदो ऐं असांजी गुंगे को सम्झी थो। ख़ैरनि सां पोती पइजी वई, हाणे जेतिरो जल्द थी सघे सोडल जी शादी करायूं। इन मोए मोलूअ ते को भरोसो न आहे, कंहिं महिल बि फिरी सघे थो। हनीफ़ा थोरो सम्झण जी कोशिश कर। हिन वक़्तु पीरल मीर शाह नवाज़ ख़ान जी क़ैद में आहे ऐं रोज़ उनखे मारण जूं धमकियूं थो मोकिले। छा अहिड़े वक़्त में असां सोडल जी शादी कयूं ऐं मुराद इहा ॻाल्हि बर्दाश्त कंदो? छा जेकॾहिं असां सबुरु कयो त इहे दुश्मनियूं ख़तमु थी वेंदियूं? मां सम्झां थो त ही दुश्मनियूं ख़तमु थियण जूं न आहिनि, पर असां थोरो इंतज़ारु त कयूं जेसीं ताईं पीरल आज़ादु थी अचे। तूं छा थो सम्झे त मीर शाह नवाज़ पीरल खे ज़िंदा छॾींदो? छा जेकॾहिं पीरल खे हुन मारे विधो त सोडल जी शादी साल 2 साल पोइते थी वेंदी। इन करे चवां थी त तव्हां वञी मुराद सां मिलो ऐं हुनखे हक़ीक़त ॿुधायो। असांखे मोलूअ जे मथां भरोसो न आहे। हुन रिश्तो त ॾेई छॾियो आहे, पर कहिड़े वक़्तु बि हू फिरी सघे थो। इन करे त तव्हां दिलि सां असांखे इजाज़त ॾियो त शादीअ जी तारीख़ रखूं। मुराद मथीं दिलि सां हा त कंदो, पर दिलि सां इजाज़त कोन ॾींदो। वरी मोलू जे अॻियां अलॻि सां मुरलियूं वॼाइणियूं पवंदियूं। उन करे चवां थो त थोरो सब्र कर। ख़ुदा कंदो त मुराद दिलि सां इजाज़त ॾींदो ऐं हू असांजी मजबूरीअ खे सम्झंदो। असां पुलिस जे साम्हूं बयानु ॾींदासीं, पोइ बि असांजे मथां एतबार कोई कोन कंदो। उन्हनि खे एतबार अची वेंदो, इन ॻाल्हि जो तव्हां ख़ौफ़ न कयो। सुभाणे जेकॾहिं कोर्ट में जज साहिबु पुछियो जंहिं लाइ तव्हां कमु कंदा आहियो उन जे ख़िलाफ़ छो था वञो, त पोइ तव्हांजो कोर्ट में बयानु इहो हूंदो त जेको माण्हू पंहिंजे मतिलब ख़ातिर पंहिंजा ई माण्हू माराए थो, उहो सुभाणे असांखे बि माराए सघे थो। इन जे करे असां उन ज़ालिम शख़्स जो साथ छॾे ॾिनो आहे ऐं वधीक वकील तव्हांजी रहनुमाई कंदो। सुभाणे जेल मां असां बि आज़ादु थी अचूं ऐं उनखां पोइ शाहनवाज़ ख़ान बि आज़ादु थी अचे। उनखां पोइ सोचे थो असांजो छा थींदो? तव्हां सां मुंहिंजो पूरो पूरो साथ हूंदो। हिकु त इहो मीर जाफ़र कॾहिं बि जेल मां आज़ादु कोन थींदो। जेकॾहिं जेल मां ॿाहिरि निकितो बि न त अहिड़ो सुधरी निकिरंदो जो कंहिं तरफ़ अखि खणी ॾिसी बि कोन सघंदो। तव्हां आख़िर इन ज़ुल्म जो साथ छॾियो छो नथा ऐं हक़ सच जो साथ छो नथा ॾियो? ऐं उनखां पोइ जॾहिं तव्हां इहा ज़िंदगी गुज़ारींदो न त तव्हांखे दिली सुकून मिलंदो। इन ख़ौफ़ वारी ज़िंदगी खां ॿाहिरि निकिर हाशिम, ॿाहिरि। ठीकु आहे मंसूर ख़ान, जीअं तव्हां चवंदो ईअं ई कंदासीं। अॻियां जी पर थो हाशिम वारा ईअं पुठी ॾेई भॼी नथा सघनि। मुंहिंजो अंदाज़ो आहे त उन्हनि खे अगवा कयो वियो आहे। बाबा साईं, मुंहिंजो जेको तजुर्बो आहे उन्हनि खे ॻोठ मंझि मारियो वञे हा, अगवा करे छा कंदा उहे? मंसूर ख़ान पाण खे हिन क़ौम जो हीरो सम्झे थो, इन करे हू कॾहिं बि खून करणु न चाहींदो। इन करे मुंहिंजे हमराहनि खे अगवा कयो हूंदसि ऐं हुननि खे पटियूं पढ़ाए मूं ख़िलाफ़ कंदो। बाबा साईं, हू हुनखे केतिरो बि पटियूं पढ़ाए पर हाशिम वारा उन चकर में कोन ईंदा। तूं अञा ॿारु आहे। मंसूर ख़ान जे गुण खां त वाक़ुफ़ ई नहीं। जेको माण्हू ककर ऐं राज़र जहिड़े पथर दिल माण्हूअ खे पाण जे छिकी सघे थो, उन्हनि जे अॻियां हाशिम वारा कहिड़ी शइ आहिनि? जॾहिं मंसूर उन्हनि खे पंहिंजा मिठड़ा मिठड़ा ॿोल ॿुधाईंदो त हू उन्हनि जा थी वेंदा। बाबा साईं, जे हाशिम वारा हलिया विया त उन जहिड़ा खोड़ माण्हू ॿिया अची वेंदा। माण्हू त ॿिया बि अची वेंदा मंठार, पर हाशिम वारनि जो गुम थियणु ख़तरे खां ख़ाली न आहे।
मठार मूंखे भउ आहे त मंसूर ख़ान उन्हनि खे मुंहिंजे ख़िलाफ़ इस्तेमालु विकिणे। सोप सीरियल डोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।